हाँ ध्यान जो जॾहिं भगवान गुरुकुल पढ़ाई करण विया तो इतने भगवान के परम मित्र मिलिया। केर? बोलो सुदामा जी महाराज की। सुदामा महाराज मिलिया ऐं 64 ॾींहंनि में 64 डेज 64 ॾींहंनि में 64 विद्याऊं थींदियूं सभु सिखी वरितियूं भगवान। कहिड़ी कहिड़ी विद्याऊं थींदियूं? जीअं मन जी ॻाल्हि सम्झी वञणु। संगीत विद्या थींदी आहे, अंत कोन्हे, लेकिन भगवान त बेअंत आहिनि। चित्रकारी करण, पाक कला, भोजन ठाहिण, संगीत जी विद्या ऐं सूक्ष्म रूप धारण करण। हिते वेही करे हरिद्वार में छा थो थिए इहो पतो पइजी वञणु। इन तरह सां सभु मिलाए करे इंजीनियरिंग जंहिंखे चवंदा आहियूं, शिल्प कला, इंजीनियरिंग आदि सभु कलाऊं A to Z जेके थींदियूं उहे 64 विद्याऊं श्री कृष्ण भगवान केवल 64 ॾींहंनि में सिखी आहे। अची करे चरणनि में सांदीपनी महाराज खे मथो टेकियऊं अवंतिकापुरी उज्जैन में। चवण लॻा गुरु जी आज्ञा कयो, कुझु सेवा कयूं। नेण भरिजी आया कि तो जहिड़ो जंहिंखे शिष्य मिलियो, बलराम जी जहिड़ो शिष्य मिलियो, उन खां छा असां गुरु दक्षिणा वठूं। लेकिन गुरु माता चयो, नेण भरे कृष्ण मुंहिंजो पुटु कई साल पहिरियों समुद्र जे किनारे तरफ़ वियो, वापसि न आयो आहे, यानी गुज़ारे वियो। छा तूं वठी अची सघे थो उनखे वापसि? माता तव्हां आज्ञा कजो, तव्हां जेको चवंदव उहो ई थींदो। तुरंत रथ ते चढ़ी कृष्ण भगवान बलदेव विया। समुद्र देवता को पुछूं, वरुण देवता प्रकट थिया, प्रभु मां तो उनखे न ॾिठो आहे, मुंहिंजे सागर में बुॾियो हुजे, पर अंदरि हिकिड़ो राक्षस रहंदो आहे। उन खां पतो कयो। भगवान भीतर विया, उते हिकिड़ो राक्षस शंखासुर, भगवान उनजो उद्धार कयो, लेकिन उनजे पेट में बि न मिलियो। उनजे आत्मा आवाज़ ॾिनो, प्रभु मां त गुरुपुत्र खे न खाधो हो, लेकिन तव्हां मुंहिंजो उद्धार कयो आहे, कृपा कई अथव, पर हिकिड़ो वरदान बि ॾियणो पवंदो आहे। कहिड़ो? कल्प भेद सां उनजी आत्मा खाली आहे। मतिलबु प्रभु मुंहिंजो जेको शरीर आहे इन मां तव्हां हिकिड़ो सुंदर शंख ठाहे करे चौथे हथ में मूंखे तव्हां संभाले वठो, मां तव्हांजे चरणनि जे शरण आहियां। भगवान चयो तथास्तु। उन जे शरीर मां भगवान शंख ठाहियो, जंहिंजो नालो पियो पांचजन्य शंख। बोलो भक्तवत्सल भगवान की जय। हाणे ॿुधायो, भगवान खे पतो न हो कि इन राक्षस जे अंदरि गुरुपुत्र कोन्हे, पर उन राक्षस ते बि कृपा करणी भगवान खे। तॾहिं खां भगवान शंख खयूं। वरी भगवान सिधो धर्मराज भगवान ने विया। धर्मराज भगवान उन्हनि जी सेवा कई, अर्चन पूजन आरती करे ऐं स्तुति कई। भगवान चयो गुरुपुत्र असांखे जो। तुरंत धर्मराज वठी आया। और गुरुपुत्र जा जेके भी कर्मनि जा हिसाब किताब हा, उन ते गोल गोल लाल रंग जी भगवान स्याही लगाए छॾी। मालिकन कर्मनि जो फल असांजे लाइ आहे, भगवान कृष्ण जे लाइ न आहे। पंहिंजे दुकान में कोई सेठ जी खणी वञे तो उनखे पैसा ॾियणा पवंदा छा सामान जा? चओ हरे राम। धर्मराज तो उन्हनि जा भक्त आहिनि, सेवक आहिनि। गुरुपुत्र वापसि वठी आया। आहा, आत्मा में दुआऊं ॾियण लॻी। अम्मा माता, गुरु माता ऐं गुरु जी गदगद थी आ। मुख में आवाज़ नथी निकिरे। कृष्ण बस असां तोखे छा चऊं, असांजी दुआऊं तोसां गॾु आहिनि। आहा, असांजो तोसां ॾाढो प्रेम आहे। भगवान गुरु माता खे गदगद करे गुरु जीअ खे भगवान वापसि आया। चओ जय